वज़ीर आज़म सऊदी अरब जे दौरे ते अॼु रवानो थींदो। शहबाज शरीफ उमरो अता कंदो ऐं मस्जिद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते हाज़िरी भरींदो। वज़ीर आज़म जे सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान सां मुलाक़ात जो इम्कान। वज़ीर आज़म चूंडण खां पोइ शहबाज शरीफ जो पहिरियों परॾेही मुल्क जो दौरो आहे। सुलसाओं वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ चयो आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ कमर्शियल फ्लाइट ज़रिए सऊदी अरब रवानो थींदो। वज़ीर आज़म सदस्य वफ़द जा मेंबर सफ़री ख़र्च पंहिंजे खीसे मां भरींदा। परॾेही वज़ीर इसाक़दार सां अमेरिकी हममनसब एंथोनी ब्लिंकन जो फ़ोन ते राब्तो। एंथोनी ब्लिंकन जूं उहिदो संभालण ते इसाक़दार खे वाधायूं। वापार सीड़पकारी ऐं मईशत समेत मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार वधाइण ते इत्तफ़ाक़। अवाम वोट जे ज़रिए पैगाम ॾिनो त समूरियूं पार्टियूं गॾिजी कमु कनि। ज़ाती अनाज तक़सीम ऐं नफ़रत जी सियासत मसइलनि जो हल न आहे। सियासी क़यादत जी इज्तिमाही ॾाप सां मसइलनि जे हल ते ध्यानु ॾियणो पवंदो। मुल्क जे मुआशी महाज़ ते केतिरनि ई चैलेंजिस खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। समूरनि इदारनि खे आइनी दायरे में रही कमु करणो पवंदो। आम माण्हुनि खे इंसाफ़ जी फरहमी ऐं रिलीफ तरजीह आहिनि। चूंडियल नुमाइंदा अवामी ज़रूरत मूजिबि मनसूबा जोड़नि। पीपुल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो नएं दौरे में पार्टी वर्कर्स कन्वेंशन खे खिताब। संदसि चवणु आहे त सुप्रीम कोर्ट भुट्टो रेफरेंस में अहम फ़ैसिलो ॾिनो। इहो तस्लीम कयो वियो त भुट्टो शहीद खे इंसाफ़ न मिलियो। 14 अप्रैल ते शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी वरसीअ जो तारीख़ी जलसो थींदो। पीपुल्स पार्टी अवाम जी सियासी मुआशी आइनी हक़ जी जदोजहद जारी रखंदी। सुप्रीम कोर्ट जे वधीक 5 जजनि जे नालनि ते शकी ख़त मोकिलिया विया। सरीन मूजिबि जस्टिस मुनीब अख्तर, जस्टिस मोहम्मद अली मज़हर, जस्टिस अज़हर रिज़वी, जस्टिस यहया आफ़रीदी ऐं जस्टिस आयशा मलिक खे ख़त मिलिया। सुप्रीम कोर्ट जे अमले पारां शकी ख़त CTD हवाले। गुज़िरियल 4 ॾींहनि जे दौरान सुप्रीम कोर्ट जे 10 जजनि जे नालनि ते शकी ख़त मिली चुका आहिनि। लाहौर हाई कोर्ट जे जज जस्टिस अली बाकर नजफी खे शकी ख़त मिलियो। सरीन मूजिबि जस्टिस अली बाकर नजफी खे मिलियल शकी ख़त खां पोइ लाहौर हाई कोर्ट जे जजनि खे मिलंदड़ ख़तनि जो अंग छह थी वियो। शकी ख़त CTD हवाले। सरीन मूजिबि CTD खे ख़तनि मां मिलियल पाउडर जी फॉरेंसिक रिपोर्ट मिली वई। ख़त में मिलियल पाउडर जी आर्सेनिक जी मौजूदगीअ जो इंकशाफ। रिपोर्ट मूजिबि ख़त में मौजूदु पाउडर में आर्सेनिक जो मिक़दार 10% हो। पाउडर में आर्सेनिक जो 70% खां वधीक मिक़दार तमामु घणो ज़हरीलो हूंदो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि अमन जी सूरतहाल बाबति अहम इजलास। वज़ीर आज़म पारां सिक्योरिटी इदारनि खे चीनी शहरनि जी सिक्योरिटी फुल प्रूफ बणाइण लाइ अहम उपाउ वठण जो हुकुम। घरू बाज़ार खे दहशतगर्दी जे ख़ात्मे सूबाई एंटी टेररिस्ट खातनि जी वधीक बहितरीअ लाइ सूबनि सां सहकार वधाइण जी बि हिदायत। मुख़्तलिफ़ मनसूबनि ते कमु कंदड़ चीनी शहरनि जी सिक्योरिटीअ जे हवाले सां इजलास जो हर महीने जाइज़ो वठण जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म चवणु आहे त मुल्क मां दहशतगर्दीअ जी लानत जे ख़ात्मे ताईं जंग जारी रहंदी। सदर आसिफ अली ज़रदारी सां चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी जनरल सार शमशाद मिर्ज़ा जी मुलाक़ात। क़ौमी सहकार सां दहशतगर्दीअ जी लानत खे पारां पटण जे अज़म जो इज़हार। जनरल सार शमशाद मिर्ज़ा सदर की मुल्की सिक्योरिटी सूरतहाल हथियारबंद फ़ौज जे ऑपरेशनल तयारियुनि खां बि आगाह कयो। सदर आसिफ अली ज़रदारी पारां क़ौमी सरहदनि जे दिफ़ा मुल्की समाजी ऐं इक़्तिसादी तरक़ीअ में फ़ौज जे किरदार जी वाखाण। तंहिं चवणु आहे त पूरो एतमाद आहे त सिक्योरिटी फोर्सिस अंदरिन तोड़े ॿाहिरीं सिक्योरिटी चैलेंजिस खे कामयाबीअ सां मुंहुं ॾींदी। कराची गेटवे आहे। कराची पोर्ट टर्मिनल हब बणिजी सघे थो। चाहियूं था त हिते सीड़पकारी थिए। पोर्ट्स एंड शिपिंग वारी वज़ारत सिंध जे माण्हुनि जी भलाई लाइ सहकार करे केटी बंदर पोर्ट खे सीपेक में शामिल करायो हो। सीपेक मनसूबे में सुस्तीअ सबबि केटी बंदर प्रोजेक्ट बि रुकिजी वियो। सरहद कोयले जी एक्सपोर्ट जे लाइ केटी बंदर वॾी अहमियत रखे थो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी पोर्ट एंड शिपिंग जे वफ़ाक़ी वज़ीर कैसर अहमद शेख सां मुलाक़ात दौरान ॻाल्हि ॿोल। वॾे वज़ीर सिंध मोहाणनि जे मसइलनि जे हल लाइ 2 रुकनी कमेटी बि जोड़े छॾी। वफ़ाक़ी वज़ीर कैसर अहमद शेख जो चवणु आहे त सिंध जो वॾो वज़ीर साणस गॾिजी सीड़पकारी जे लाइ भरपूर कमु कयो वेंदो। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इल्लाह महमूद तरफ़ां अवाम जे लाइ ख़ुशख़बरी। शर्जील इल्लाह महमूद पारां PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी हिदायतुनि ते ईद खां पोइ ट्रांसपोर्ट जा नवां मनसूबा शुरू करण जो ऐलान। संदसि चवणु आहे त कराचीअ में औरतुनि लाइ मख़सूस पिंक बस सर्विस जो ॿियों मरहलो शुरू कयो वेंदो। ईद खां पोइ इलेक्ट्रिक बसुनि लाइ नवां रूट शुरू कया वेंदा। मीरपुर ख़ासि में बि पीपुल्स बस सर्विस शुरू कई वेंदी। पब्लिक ट्रांसपोर्ट इस्तेमालु कंदड़ लाइ कैशलेस टिकट सर्विस मुतारिफ़ कराई वेंदी। ऑरेंज लाइन BRT ऐं रेड लाइन BRT खे जोड़ण लाइ मुफ़्त शटल ईद खां पोइ शुरू थींदी। सखर पुलिस संगरार मां अगवा थी वियल मासूम नींगरी प्रिया कुमारी जी बाज़ियाबीअ जे हवाले सां थियल कार्रवाई जी रिपोर्ट सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच सखर में जमा कराए छॾी। SSP सखर आबिद बलोच पारां जमा करायल रिपोर्ट में चयो वियो आहे त संगरार जे सैयद ख़ानदान सां तालुक़ रखंदड़ 40 माण्हुनि खे हिरासत में वठी पुछा ॻोछा कई वई। हिन वक़्त ताईं 1030 शकी माण्हुनि खां प्रिया कुमारी बाबति पुछा ॻोछा कई वई आहे। पुलिस टीमुनि पारां संगरार ऐं भरपासे जे 415 घलनि जी तलाशी वरिती वई। हिन वक़्त TIG की निगरानीअ में जोड़ियल JIT जांच करे रही आहे।
सिंध खां सवाइ पंजाब जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में प्रिया कुमारीअ जी ॻोल्हा कई पई वञे। धारे भरसां मुबैना मुक़ाबले में मारिजी वियल रफ़ीक खासकेली जा वारिस सरापा एहतजाज। मीरपुर साकरो में धरणो। पुलिस रफ़ीक खे गिरफ़्तार करे जुड़तू मुक़ाबले में मारे वांगार वही आहे। उन खिलाफ़ को भी केस दाख़िल न थियल आहे। मुबैना मुक़ाबले में मारिजी वियल रफ़ीक खासकेली जी भाउ अब्दुल गनी खासकेली जी मामले जी जांच कराए इंसाफ़ फराहम करण जो मुतालबो करे छॾियो। 2 ॾींहं पहिरीं मुबैना मुक़ाबले में रफ़ीक खासकेली मारिजी वियो हो। रफ़ीक खासकेलीअ ते ॿाड़ी नबीला जोको खे अगवा करण जो इल्ज़ाम। गॾियल क़ौमुनि जे इंसानी हक़नि वारी काउंसिल गज़ा में जंगी ॾोहनि ते इसराइल ख़िलाफ़ कार्रवाई लाइ ठहराउ मंज़ूर करे वरितो। इसराइल पारां ठहराउ रद्द। 28 मुल्कनि ठहराउ जे हक़ में वोट ॾिना। 13 मुल्कनि वोटिंग में हिसो न वरितो। अमेरिका ऐं जर्मनी समेत 6 मुल्कनि ठहराउ जी मुखालफ़त कई। ठहराउ में चूड़ ख़त्म करण लाइ बैनुल अक़वामी इंसानी हक़नि वारी क़ानून जी भञकड़ीअ लाइ एहतिसाब खे यक़ीनी बणाइण जी ज़रूरत ते ज़ोर ॾिनो पियो। ऐं कांग्रेस जो भारत में बेनज़ीर इनकम सपोर्ट तिरसल जो प्रोग्राम शुरू करण जो ऐलान। औरतुनि जी मुआशी भलाई लाइ इनकम सपोर्ट प्रोग्राम शुरू करे हर ख़ानदान जी हिकु औरत खे सालियानो 1 लख रुपया ॾिना वेंदा। कांग्रेस जो आम चूंडुनि लाइ पंहिंजे मंशूर में ऐलान। मंशूर में ज़ात पात अक़ीदत ज़बान ऐं सक़ाफ़त जे बुनियाद ते मर्दमशुमारी कराए हर कम्यूनिटी खे हक़ ॾियण जो पिणु ऐलान कयो पियो।